सखर मां वाक़िया अॻु कंदासीं। दबर मोड़ वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबीना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे। 3 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। ख़बर वास्ता सखर मां शेयर कई पिया। गिरफ़्तार थियलनि में शकील, इकरार ऐं ज़ुल्फ़कार जडेजो शामिल आहिनि। ख़बर वास्ता सखर मां शेयर कई पिया। दबर मोड़ वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबीना मुक़ाबिलो थियो आहे। 3 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि में शकील, इकरार ऐं ज़ुल्फ़कार जडेजो शामिल आहिनि। सखर मां ख़बर वास्ता शेयर कई पिया। पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबीना मुक़ाबिलो थियो आहे। 3 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया आहिनि। सखर मां तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल गफूर शेख खां। जी अब्दुल गफूर, आगाह कजो। जी बिल्कुल ही सखर जो इलाइक़ो है दुबर थाने की हद दुबर मोड़ वारे इलाइक़े में जो है सो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना तौर मुक़ाबिलो थियो है, जंहिं दौरान फायरिंग के नतीजे में पुलिस पारां 3 ॾोहारियुनि खे जो है सो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियण जी दावा कई वई है। तर्जुमान सखर पुलिस मुताबिक़ गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि जी सुञाणप शकील, इकरार ऐं ज़ुल्फ़कार जूणे जो तौर थी है, जेके पुलिस के मुख़्तलिफ़ ॾोही वारदातुनि में घुरबल हुआ। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल ॾोहारियुनि जे कब्ज़े मां जो है सो 3 पिस्टल, मैगज़ीन ऐं गोलियूं पिण हथ कई वयूं आहिनि, जिन खे इलाज लाइ सिविल अस्पताल सखर मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो इहो बि चवणु आहे त मुक़ाबले दौरान ॾोहारियुनि जा कुझु साथी जेके आहिनि उहे फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल ॾोहारियुनि जो वधीक जेको ॾोही रिकॉर्ड आहे उहो मुख़्तलिफ़ थाणनि तां घुरायो पियो वञे। जी महिरबानी अब्दुल गफूर, आगाह करण लाइ।